असां पहुता आहियूं ॻोठ सुमरो लगारी में। नाज़रीन, ॻोठ सुमरो लगारी तालुके टंडो अलहयार ऐं ज़िले टंडो अलहयार में मौजूदु आहे। नाज़रीन, हीउ ॻोठ बि सिंध जे ॿियनि ॻोठनि वांगुरु आहे। हिन में बि कई मसइला आहिनि। हिते स्कूल में जेको टीचर आहे उहो उर्दू स्पीकिंग आहे ऐं उहो उर्दू ॻाल्हाए थो जंहिंखे सिंधी पढ़णु कोन थी अचे। अलमियो आहे त सिंधी ॻाल्हाईंदड़नि जे ॻोठ में हिकु उर्दू मास्तर जेको सिंधी नथो पढ़ी सघे पाण बि, त उहो ॿारनि खे छा पढ़ाईंदो। ऐं इन खां सवाइ हिन ॻोठ में ड्रेनेज तमामु अहम तरीन मसइलो आहे ऐं ॿिया बि तमामु घणा मसइला आहिनि। अचो त पाण हिन वस्तीअ जो तफ़सीली जाइज़ो वठूं। जी साईं, पंहिंजे ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि? साईं, मसइला तमामु घणा आहिनि। पहिरियों नंबर जेको आहे असांजे घरो ड्रेनेज सिस्टम तमामु नकार आहे, गंदगी लॻी पई आहे ऐं खॾनि में पाणी भरियो पियो आहे। इहे वधीक तव्हांजे साम्हूं हली ॾिसो। अच्छा, तव्हां भला इन सिलसिले में कंहिं सां मिलिया आहियो या को तव्हां घुर कई आहे या छा? सर, मिलूं था पर हू असां सां मिलण लाइ तयारु कोन्हे। अच्छा, जंहिं टाइम ते इलेक्शन ईंदी पोइ मिलंदा, हींअर मिलण लाइ तयारु कोन्हे। अच्छा, इलेक्शन भेरी पूरे अव्हां न मिलो? सर, हाणे अचनि था त मिलण त खपे, असीं पाण मिलंदा आहियूं। साझा नथा कनि, अव्हां सां नथा मिलनि त अव्हां हुनजी साझा अचो। उहो घणी था सोचूं पर हाणे हुननि को ओतिरी हुननि खे सोच कोन्हे। हुननि खे सोच त इहा अचणी कान्हे। जी जी, मुल्क ठहण खां वठी इहो वोट पंहिंजा बसि असां पाणे इलेक्शन हाणे वेझी अचण वारी आहे। हाणे साॻे मशाला हिते मेला हूंदा असां वटि, पोइ तव्हां असां वटि आया कोन। असां हींअर असीं वेंदा आहियूं त साहब ईअं त आहे कोन। साहब सुतो? हा, साहब सुतो पियो, इस्लामाबाद वियो, कराची वियो आहे। जी जी जी, मसरूफ़ आहे। जी हा। ऐं पंहिंजे साहबनि वटि महिमाननि जो सिलसिलो ऐं निंड जो सिलसिलो कॾहिं ख़तमु थींदो? उहो हाणे इलेक्शन अचण वारी, हाणे ख़तमु थींदो। अच्छा, वोट वठण? जी जी जी, वोट वठण खां पोइ निंड? इलेक्शन में चढ़ण खां पोइ आराम मंझंदि में इलेक्शन वेझी ईंदी पोइ आराम ख़तमु थींदो। ॻोठ जी स्कूल जी छा पोज़ीशन आहे? स्कूल जो सर ॻाल्हि इहा आहे त पहिरीं हिकिड़ो उस्ताद हो जेको रिटायर थियण खां पोइ 3 महीननि वधि खां वधि कोशिशि करण जे बावजूदि हिकिड़ो उस्ताद आयो जेको हुनजी लैंग्वेज उर्दू आहे। हाणे असांजा 3-3, 4-4, 5-5 सालनि जा ॿार आहिनि, हुनखे उर्दू कीअं ईंदी? असां वटि उहो ई साॻी मसइलो थियो आयो, असांजे कम जो कोन थियो। पोइ हाणे स्कूल में पढ़ाए पियो? जी हा, उर्दू पढ़ाईंदो? उर्दू पढ़ाईंदो, ॿार पढ़ी कोन था सघनि। पोइ तव्हां इन सिलसिले में भला ईडियो एजुकेशन सर वधि खां वधि मिलिया आहियूं। हा, अञा 2 टे ॾींहं सब्र करियो। सब्र? जी हा, माना अव्हां सब्र कयो, हुननि खे वोट खपनि? हुननि खे वोट खपनि। सही। जी जी। अच्छा, पर न्याणियुनि जो कोई स्कूल आहे? न जी न, गली स्कूल को बि कोन्हे। पोइ न्याणियूं कीअं पढ़नि? बसि के वीचारे वेठियूं आहिनि, को जेको सरंदी वारो आहे प्राइवेट में पढ़ाए थो। जी, तक़रीबन 60 खां 70 न्याणियूं आहिनि, जेको 5-8 ॿार जेको न्याणियूं उहो स्कूल में पढ़ण वेंदियूं, ॿियो सभु ईअं ई वेठियूं आहिनि। न्याणियूं तइलीम खां महरूम, मजबूरी स्कूल कोन्हे। तव्हांखे मिलियल आहे? जी जी हा, जी जी हा। बिजली जी छा सूरत हाल आहे? बिजली बि आहे। ऐं ही पाणी जेको जर जो आहे मिठो आहे या? जी हा, जर जो पाणी माशाल्लाह सुठो आहे। पाणी सुठो? जी जी हा। इन में माना तव्हां ते अलाह साईं महिरबानी? अलाह साईं महिरबानी कई, गवर्नमेंट जेको ने शुक्र अलाह साईं महिरबानी कई। जर मिठो आहे? जी जी हा। नाला अब्दुल जब्बार। अब्दुल जब्बार, के ख़बर भला पंहिंजे ॻोठ जी छा सूरत हाल आहे? सही सूरत हाल ई आहे। पहिरियों त असां वटि मास्तर, सिंधी मास्तर कोन्हे। उर्दू हिकिड़ो आयो, ॿार हुन जी सम्झ में कोन थी अचे ॻाल्हि, ऐं मास्तर जी ज़रूरत आहे असांखे। अच्छा जी। भला पंहिंजो हिते ड्रेनेज जेको नालियूं हूंदियूं आहिनि पकियूं? सही, नालियूं आहिनि असांजे पासे में, खॾो आहे, खॾ पर हुन जो निकाल कोन्हे ॿिए पासे किथे। अच्छा जी हा। भला घटियूं वटियूं पकियूं आहिनि? घटियूं वटियूं कोन्हे पकियूं, उहे बि कचियूं? उहे बि कचियूं आहिनि। अच्छा, ॿार हिते सभु ॻोठ जा पढ़ण वञनि था कि कोन था बि वञनि? वञनि था पर अधु कलाक में मोटी अचनि, असांखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। उर्दू था पढ़ाइनि, असांखे सम्झ में कोन थी अचे। ॻोठाणनि जो गुज़र सफ़र छा थिए थी? इहो बसि मज़ूरी ते। मज़ूरी? जी, हार पो कंदा आहिनि, मज़ूरी कंदा आहिनि। अच्छा जी। ॻोठ में का बीमारियूं आहिनि छा? सही, अलाह पाण ॾे बीमारियूं बि आहिनि। हा, पर को देखभाल करण वारो कोन्हे। अच्छा जी। टंडे अलहयार मां इलाज कराईंदा आहियो या हिते तव्हांखे डिस्पेंसरी मिलियल आहे? टंडो अलहयार मां। टंडो अलहयार में हिते अस्पताल नज़दीक कोन्हे का? न, का बि सहूलियत कोन्हे। जी नाज़रीन, हूअं त हिन ॻोठ खे थोरियूं थकियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि ऐं सुई गैस बाहि बिजली बि हिन ॻोठ खे मिलियल आहे, स्कूल मिलियल आहे, पर उन स्कूल जो जेको उस्तादु आहे उहो उर्दू स्पीकिंग आहे ऐं हिते अक्सरियत जेका आहे, अक्सरियत छा बल्कि 100 माण्हू सिंधी स्पीकिंग आहिनि, तंहिं करे हितां जा ॿार कोन था पढ़ी सघनि। हीअ आहे ड्रेनेज जो जेको नाज़रीन, हीअ तव्हां गंद वारो पाणी ॾिसी रहिया आहियो, इहो दरअसल हिननि जो नेकाल आहे। ॻोठ जो सॼो ड्रेनेज हिते दाख़िल थिए थो ऐं हीअ ड्रेनेज जे सिलसिले में गटर जे पाणी जे हवाले सां तमामु घणो
परेशान आहिनि ऐं हिननि खे इन शइ जी सख़्तु ज़रूरत आहे। हिन जे नतीजे में हिननि ॻोठ में इलाही सारियूं बीमारियूं पिणु मौजूदु आहिनि। नालो छा थींदो जो न? जी साईं अलीमराद। अलीमराद घणो पढ़ियो हुई? यहीं पढ़ियो 5 बस अॻिते अॻिते पढ़ियो कोन्हे। टंडो यार 5 किलोमीटर हाई स्कूल में न पढ़े? गरीब आहियूं उसकी गरीब तालीम एॾी महांगी त कोन्हे घाटनि। तालीम महांगी कोन्हे, मज़दूरी करूं था। कहिड़ी मज़दूरी कंदो हुई? ट्रैक्टर हलाईंदो हो पहिरीं, हाणे रक्शो हलायां। हाँ रक्शो थो हलाए। रक्शे मां रोज़ घणा कमाई? मिड़ेई 2-250 2-250 जी। पंहिंजो रक्शो अथई या? जी हा। 2-250 पंहिंजी इज़त जा रोज़गार कमाईंदो न, कंहिंजो हथ त कोन थो टंगी न। ना ना छा भला जेकॾहिं पढ़ी हा त पोइ तुंहिंजो कहिड़ो ख़्वाबु हुयो, छा थी? मगर पढ़िया थी कोन। पढ़ी कोन सघीं? घणा भाइर आहियो? 2 भाइर। ॿियो छा कंदो आहे? ॿियो मज़दूरी कंदो आहे। अच्छा पीउ आहे? न। उहो गुज़ारे वियो आहे? जी हा। छा शादी कई अथई? न। शादी अञा कान कई अथई? न। पैसा गॾु कोन कया अथई या शादी जा? न अञा कोन कया आहिनि। जी नाज़रीन, ॻोठ सुमरो लगारी टंडोल हयार ज़िले जे तालके टंडोल हयार में क़ाइमु आहे ऐं हीउ ॻोठ यूनियन काउंसिल कामारो शरीफ़ में मौजूदु आहे। जॾहिं हैदराबाद खां टंडोल हयार क्रॉस करे अॻिते हलिबो त तक़रीबन टंडोल हयार शहर खां 5 किलोमीटर अॻिते ओभर तरफ़ असांखे हीउ ॻोठ मिलंदो। हिन ॻोठ जा जेके घर आहिनि उहे तमामु वॾा आहिनि। 150 खां मथे घरनि ते मुश्तमिल हीउ ॻोठ आहे, जॾहिं त हिन जी आबादी 1500 खां 2000 जे विच में आहे। नाज़रीन, हीउ ॻोठ जो प्राइमरी स्कूल आहे जंहिंजो बोर्ड हींअर पुराणो थी चुकियो आहे। अॻु में ही ॻोठ यूसी पाक संघार में मौजूदु हूंदो हो, पर हाणे ही यूसी कामारो शरीफ़ में शामिलु थियलु आहे। हीउ ॻोठ ज़िंदगी जी केतिरनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे ऐं हिन ॻोठ में ड्रेनेज जो जेको निज़ाम आहे उहो तरहम बरहम आहे। ॻोठाणनि ॿुधायो आहे त हितां जे माण्हुनि जो जेको जियापो आहे ऐं गुज़र सफ़र जा जेके ज़रिया आहिनि उहे चौपायो माल आहे, मज़दूरी आहे, हारपो आहे ऐं के थोरियूं थोकियूं को हिकु अधु माण्हू खे का नौकिरी आहे, न त हिते बेरोज़गारी तमामु घणी आहे ऐं हिते बीमारियूं बि अनेक क़िस्म जूं आहिनि। कारी साई हिते घर ॾेई छॾिया आहिनि। मलेरिया, टीबी ऐं बुख़ार अक्सर हिते रहे थो, छाकाणि त ड्रेनेज जो निज़ाम हिते धरम भरम हुजण जे करे हिते मच्छर तमामु घणा थियनि था। नालो छा अथई? अदा अकबर अली। अकबर अली गुड गोपान मैनपुरी। मैनपुरी जी अदा। कैंसर कंदई? अला पनाह ॾींदो बाबा, आदत थी वई आहे, छा कयूं? आदत छॾ, आदत माण्हू छॾींदो। हा बस आदत छॾियूं पिया। हा भला तूं छा कंदो आहीं? लैंडलॉर्ड आहियूं। हां लैंडलॉर्ड आहियूं। लैंडलॉर्ड आहीं? जी। माना ज़मींदार आहीं? जी। कहिड़ी ज़मीन अथई? बैदी के रसपल्ला 6 एकड़ आहे। हां 6 एकड़ 6 एकड़? जी। अच्छा भला अंग्रेजी घणी पढ़ियल आहीं? एमए फाइनल। एमए फाइनल? जी जी। एमए फाइनल माना प्रीवियस कान कई? इंडिया नो प्रीवियस भला कोन बीए त कई अथई न? बीए कई सी। अच्छा बीए खां पोइ एमए थी? जी, जी। एमए छा में कई अथई? आर्ट्स प्राइवेट में, रेगुलर में। अच्छा आर्ट्स प्राइवेट ऐं रेगुलर जी। इन में एमए कई अथई? सब्जेक्ट कहिड़े में एमए कई अथई? सोशलॉजी में। सोशलॉजी स्पेल अचे थी? जी हा। ॿुधा SPICAIL। मारे छॾी बस तो तबाही करे छॾी। अब छा कयूं, पाकिस्तान लॻो पिया। जी जी। जंहिंमें सोशलॉजी स्पेल कान थी भला नौकिरी का आहे? नौकिरी कोन्हे। नौकिरी छो कान्हे? बस शौक़ु कोन्हे। अच्छा जी। छा लैंडलॉर्ड ऐं हुनजे पंहिंजो गुज़ारो आहे पंजमनी में। हा 6 एकड़नि ते जेको आहे गुज़ारो जी आहे हा। हुनजे करे पाण खे नौकिरी वोकिरी करणी जी हा। पवंदी। ॿाहिरि घणा आहियो? 2 आहियूं। ॿियो छा कंदो आहे? उन जी बनी आहे। हुनजी अलॻि बनी आहे या जी हा। इन 6 एकड़नि में? न अलॻि हुनजी। अच्छा ॻोठ में भला कहिड़ा मसइला आहिनि? ॻोठ में साईं असांखे मेन मसइलो गचनि जो आहे, ड्रेनेज सिस्टम जो आहे। स्कूल जो वॾी तबाही आहे, मास्तर कोन्हे ऐं ॿार असांजा वीचारा रुलनि पिया। जेके ख़ुशहाल माण्हू उन्हनि जे शहर में वञनि था, बाक़ी जेके ग़रीब ॿार आहिनि उहे परेशान आहिनि। अच्छा जी। भला मास्तर ॿुधो त हिते हुयो त सही? बसि हिकिड़ो आहे उहो कंहिं थोरे हथ के सां भार विछणांदो आहे, उहा आरती आहे। पोइ हाणे ॿिनि मास्तरनि जी ज़रूरत आहे, हिकिड़ो पूरो कोन थो पवे। जी। ॿार वीचारा प्राइवेट स्कूल में पढ़ण जे लाइ मजबूर थी विया आहिनि। नियाणियुनि जो स्कूल आहे? नियाणियुनि जो कोन्हे। नियाणियुनि जो बि स्कूल? न गर्ल्स स्कूल कोन्हे। पोइ नियाणियूं किथे पढ़नि? नियाणू बसि पोइ प्राइवेट स्कूल आहिनि हुते शहर में। तक़रीबन जेके फर्द करियो 40-50 नियाणियूं आहिनि त उहे उन जॻह ते 10 नियाणियूं वेंदियूं आहिनि शहर ऐं ॿियूं विच में घर वेचारी। कहिड़ी क्लास में पढ़ी? 4थे क्लास में। चौथे? हिन ॻोठ में पढ़ंदो? जी न हा पढ़ंदो ईअं। पर हाणे शहर में थो पढ़ी छा? न असां हिते पोइ हिते उस्ताद त उर्दू में पढ़ाईंदो आहे? उर्दू में, हाणे सिंधी में पढ़ाए थो कुझु। सिंधी में कुझु कुझु थो पढ़ाए? हा। हाँ भला चौथे दर्जे में तोखे कहिड़ा खोड़ा केसिताईं था पढ़ाइनि? ऐं माना 8-10 ते पढ़िया। 8-10 ते पढ़ियल आहीं? 5 ऐं 3 घणा थिया? 5 ऐं 8। अच्छा 8 ऐं 3? 8 ऐं 3 11। होशियारु आहीं ॾाढो ज़बरदस्त। वॾो थी छा थींदे? वॾो थी
को हां उस्ताद थींदे या छा कंदे हाफिज थींदा ऑफिसर थींदे हाफिज हाफिज वरी थींदे जी पढ़ी पे प्राइमरी स्कूल में थींदे वरी हाफिज भला इहो छो इहो हाणे हिते कोन पियो पढ़ा हाणे मदरसे में पढ़ा अच्छा मदरसे में हाँ। ही स्कूल छॾे वियो हुई हा हिते साईं आहे कोन अच्छा उस्ताद कोने को जी पहिरीं मदरसे में पे पढ़ी हा अच्छा मदरसे में पढ़े त नौकरी त का बि कोन मिलंदी आहे नौकरी न आहे पोइ हां पोइ मानी क्या खाईंदे हाणे अलाह ॾींदो हां अलाह ॾींदो जी नाज़रीन ही स्कूल जी मां हालत ॾिसी रहिया आहियो ही साले अॻु ही ठहियो स्कूल पर हिन जी कंहिं बि तरह जी का रिपेयरिंग न थी उन जे करे ही हाणे आस्ते आस्ते भॼी भुरी रहियो आहे हिन स्कूल खे को बि टॉयलेट कोन्हे को ऐं हिन जी एरिया बि तमामु नंढड़ी आहे ॻोठ तमामु वॾो आहे ऐं लातइदाद ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम रहिजी था वञनि हिकिड़ा गुरबत जे करे त ॿिया वरी स्कूल जी सहूलियत न हुजण जे करे हाणे ही स्कूल आहे जंहिंमें वधि मां वधि 50-60 ॿार हिते ॿिनि कमरनि में थी सघनि था पर जीअं त वॾी बिल्डिंग कोन्हे का उन जे करे हितां जा माण्हू जेके सरहंदी वारा आहिनि से त प्राइवेट तौरु पंहिंजा ॿार पढ़ाइनि था पर जेके ग़रीब आहिनि से पंहिंजे औलाद खे नथा पढ़ाए सघनि ही इज़ाफ़ी कमिरो हुननि ठाहियो आहे पर जीअं त ॿार तमामु घणा आहिनि तंहिं करे ही 2 कमरा बि हिन ॻोठ जे ॿारनि जे लाइ काफ़ी न आहिनि ऐं हिन ॻोठ में नाज़रीन जेका अहम कर्बनाक ॻाल्हि आहे त वॾी आबादी हुअण जे बावजूदि हिन ॻोठ में नियाणियुनि जे लाइ को बि प्राइमरी स्कूल कोन्हे को नतीजे में हितां जूं हिन ॻोठ जूं लातइदाद नियाणियूं तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि ऐं नियाणियूं जिन खे तालीम मिलणु खपे उहे तालीम न पियूं हासिलु करे सघनि ऐं नाज़रीन ही तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन स्कूल जी हालत इहा आहे त हुनजो अंधो मंडो जेको भॻल टुटल फर्नीचर आहे उन ते बि मिटी ऐं दज़ चढ़ियल आहे तूं बाबा कहिड़े क्लास में तो पढ़ी ॿिए में तो पढ़ी कहिड़े स्कूल में हां तोखे तूं छा पढ़ंदो आहीं भला अलफ़ अख बे बदक ॿुधा अलवक में बेटा कभी बुक में बेटा ते तारो ते थेलो ते टुपी ते टूंट से सवा पे पग फिर ब्रेक करे 3 और 4 घणा थिया 3 और 4 7 7 शाबाश जबरदस्त किस्म माने तू होशियार आहीं बहुत तू ॿुधाए कहिड़े क्लास में तो पढ़ी बे में अच्छा बे में तो पढ़ी तू भला अलफ़ अख ॿुधाए अलवक में भी तक में बुक में भी ते तारो फर्स्ट क्लास होशियार है वॾो थी छा थींदे फौज में वेंदे जिंदाबाद जबरदस्त माना तू फौज में वेंदे असांजी तबियत कहिड़ी हूंदी बाबा असीं त हाणे पोरियो करे खायूं था मुड़ुस मरी वियो ऐं को कमाइण वारो कोन्हे को ॾियण वारो कोन्हे असांखे त सरकार कुझु ई कोन ॾिनो आहे कुझु रली पई सिबा त ॿिए संदी पई सिबा आख़िर बच्चनि जो त पेट पारां बच्चनि रली ॼाण इहे असांखे 1500 मिलंदा ॿियो हाणे केतिरो मिलंदो हा पोइ टुकजी आहे न पोइ छा करूं ग़रीब माण्हू नथो पेट ऐं गुज़रान हले पोइ इहो ई रली मां त नथो ॿ पुट आहिनि हिकिड़ी न्याणी आहे अच्छा पुटड़ा हुए भला वॾड़ा छा आहिनि पढ़नि था या कमाइनि पढ़ाई जो मूं में हुजे हा पोइ त पढ़ायां हा पोइ कान हुई न को सरकार मूंखे ॾिनूं जो सरकार ॾे हा त पढ़ायां हा ऐं पोइ जो कयमि ऐं पेट पारियमि हाणे छा था कनि पुट तुंहिंजा पुट वीचारा तारीख़ूं कमाइनि कोडरू आणनि ॿियो छा कंदा अच्छा मज़ूरी घणी थी मिले मज़ूरी इहो 200 250 केॾी महिल ॾेढ पोइ 250 ते या 200 ते मां केतिरो गुज़र सफ़र थिए बसि अधु ढो अधु बुख ॿियो को सरकार त असांजो को असांखे कुझु ई कोन सरकार ॾिनो आहे रुपयो हिकिड़ो थिए कोन ॾिनई आहे मुंहिंजे मुड़ुस खे वक़्तु थियो आहे मरी वियो आहे 20 साल थिया आहिनि 20-30 साल थिया आहिनि मुंहिंजो 6 महीननि जो छोकिरो हो मूं बुख मरी पेट पारियो अथमि औलाद जो ई पेट पारियो अथमि पंहिंजो ई पारियो अथमि वोट वठंदा थी वोट मूं ॾिना आहिनि पोइ हुननि छा ॾिनो आहे वोट में वोट में मूंखे कुझु ई कोन ॾिनो आहे का शइ कान ॾिनो आहे वोट में सदाईं वोट वठंदा आहिनि हा वोट वठंदा आहिनि असांखे का रुपयो हिकिड़ो सरकार जे घर मां कोन असांखे मिलियो आहे पुट खे नौकरी बि कान मिली न अदा नालो छा आहे हमारा नालो वसु है वसू के कहिड़ी ज़ात थी मैं ग्वाड़ आया मेघवार जी है हिन ॻोठ में रही जी जी
अच्छा मतलब ॻोठ में कहिड़ा मसइला आहिनि को तोखे को आहे गुज़र सफ़र आहे? गुज़र सफ़र कर गरीब माण्हू कार बार लाइ आया आहियूं गाॾियूं आहियूं ख़र्च कया पीउ माइट गुज़ारे आया नंढड़ा वारूं त कार ठहनि नथा शनाख्ती कार्ड नथो ठहे? न चारई भाउ आहियूं शादीशुदा आहियूं त कार ख़र्च करे करे गरीब माण्हू बीहे कंहिं भाइरनि जा को नथा थियनि नथा चवनि पोइ हिते गाॾियूं आहियूं त ख़र्च कयूं कोन मिलिया आसरो भर न पोइ हुनजो सबबु कहिड़ो था ॿुधाइनि? पर सबबु ठहनि नथा पियो हाणे जा आसरो ठलो अच्छा चवंदा ॾेई वेंदासीं हा ॾेई वेंदासीं बढ़िया ॻाल्हि आहे हेॾी सारी हींअर 40 सालनि खां मथे उमिरि मथे कोन मिलियो न बाबा असां डोड़िया आहियूं ख़र्च कयो आहे अच्छा तव्हांजे घर वारनि खे भला कंहिंजो बि कोन ठहियो आहे बाबा 4 ॿार आहिनि मुंहिंजा 4 भाइर आहिनि हा 4 भाउ आहियूं 4 ॿार आहिनि तॾहिं कोन ठहियो कंहिंजो बि कोन ठहियो आहे अच्छा हुनजा पे फार्म कोन ठहिया कोन ठाहिनि अच्छा मज़दूरी कमायूं खायूं पोइ ग़रीब माण्हू घणी डोड़िया आहियूं पियो अच्छा मज़दूरी कंदा आहियो जी हा बनी खाईंदा आहियो या? हा बनी रसंदी आहे भाउ आहे हिकिड़ो अच्छा कहिड़ो फसल को फसल कणक बणक जी सब्जी आहे कणक ऐं बकर वग़ैरह हा जी 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 नाज़रीन टंडे अल्लाहयार खां मीरपुर ख़ासि वारे रोड ते 5 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते ॻोठ सूमरो लगारी जा मसइला अवां ते पहुता हिन ॻोठ जा जेके मसइला अहम तरीन मसइला आहिनि उहे इहे आहिनि त हिन ॻोठ में नियाणियुनि जो स्कूल कोन्हे को ऐं हिते वॾे तइदाद में वॾी आबादी वारो ॻोठ आहे 150 खां मथे घर आहिनि ऐं 1500 खां 2000 जे विच में हिन ॻोठ जी आबादी आहे ज़ाहिर आहे हिते 200-300 नियाणियूं हूंदियूं जिन खे तालीम जी ज़रूरत हूंदी पर हिते नियाणियुनि जो स्कूल कोन्हे को ही ॻोठ वारा वोट ॾींदा आहिनि पर हिननि खे स्कूल त परे जी ॻाल्हि रही पर घटियूं पकियूं करे न आहिनि ॾिनियूं वयूं ऐं ड्रेनेज जो हिते तमामु वॾो मसइलो आहे ऐं गटरनि जो पाणी जॾहिं उथली थो पवे त हिते तमामु वॾियूं बीमारियूं जनम वठनि थियूं नाज़रीन हिन ॻोठ जा मसइला ऐं जंहिं तकलीफ़ूं अवां ते पहुतियूं ऐं अवां खां मोकिलायां थो ईंदड़ प्रोग्राम में वरी पाण कंहिं ॿी वस्ती कंहिं वाहण कंहिं ॻोठ वेढ़े ऐं कंहिं पाड़े में पाण मिलंदासीं तेसिताईं साथ सलामत सिंध सलामत।